तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त हाणे नैना तंग थी वेंदी नवाब खान खां ऐं चवंदी मूंखे तलाक ॾेई छॾ या गोली हणी छॾ। तलाक ॾियईं छो नथो ऐं नवाब खान इहा ॻाल्हि कंदो त छा तोखे तलाक ॾियां तूं पंहिंजे आशिक़ सां वञी जेको आहे रंग रलियूं मल्हाए ऐं मुंहिंजी इज़त जो फालूदो करे। नैना चवंदी पोइ मारे छॾ चई मारींदुमि बि कोन ऐं नैना खे मारींदो बि कोन। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसो त ऐं मूंसां असां शादी करण जा ख़्वाब घणियूं मायूं ॾिसी रहियूं आहिनि। नैना अलॻि मीर जी भेण ऐं वरी राणी अलॻि ऐं राणी पंहिंजे पीउ खे चवंदी अगरि मुंहिंजी शादी करणु चाहीं थो अगरि ॿार लाहिणु चाहीं थो त पोइ मूंसां सां मुंहिंजी शादी कराए। ऐं भावल हिते चवंदो मां मूंसां सां ॻाल्हाए ॾिसां बहरहाल पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदा हुआसीं मतिलबु पंहिंजी राणी माना उन खे इहा ॻाल्हि कंदी हुनजी न्याणी। ऐं बाक़ी जॾहिं मूंसा जो पीउ वेंदो मीर जे घर आहे हुते इहा ॻाल्हि कंदो त हाणे मूंसा जी असां शादी कराईंदा हुआसीं त मीर जी भेण अॻे तयारु थी वेंदी त अच्छा इहा ॻाल्हि आहे त पोइ मां बि राज़ी आहियां मूंसा सां शादी करण जे लाइ भली ॻाल्हि करे ॾिस। हू वरी अलॻि वरी जेको आहे शादीअ लाइ तयारु आहे मूंसा जे गॾु मतिलबु टे अंब चवंदा न टे हिंदाणा हथ में मूंसा जे भाग अहिड़ो आहे न साईं। ऐं ॿी ॻाल्हि रही सिजावल वेंदो ऐं लाला जे घर उनखे धमकी ॾेई ईंदो ऐं लाला हुते हूंदो ई न आहे। लाला खे ख़बर हाणे मरदुसि ऐं इहा ॻाल्हि करे ईंदो त सिजावल लाला कमु सुठो न आहे कयो लाला जे लाइ रस्ता बंदि थी चुका आहिनि। लाला त हाणे पाण बि पछताए थो जेका हुनजी बेइज़ती पंहिंजी सौट जी कई आहे। हाणे हू पाण फाथान अची हाणे कजे त कजे छा। नेक्स्ट एपिसोड में सुठा सुठा सीन तव्हांखे ॾिसण में ईंदा दोस्तों। ऐं मीर जेको कमु करे रहियो आहे मीर जंहिं शइ खे ॻोल्हे थो उहा आहिस्ते आहिस्ते हासिलु करे वेंदो। शाह मीर ऐं मूंसा जी भेण खे एतबार वठण जे लाइ मीर इहो कमु कयो ऐं नवाब खान जो एतबार वठण जे लाइ सभु कुझु कंदो। ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। कहाणी पुगी पंहिंजी पुॼाणी ते मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।